बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा ऊतीतुम मिन शैइन फमताउल हयातिद दुनिया व ज़ीनतुहा वमा इंदल्लाहि खैरुन व अबका अफला ताक़िलून। अफमन वअदनाहु वअदन हसनन फहुव लाक़ीह कमन मत्तअनाहु मताअल हयातिद दुनिया सुम्मा हुवा यौमल क़ियामति मिनल मुहज़रीन। वयौम युनादीहिम फयक़ूलु अय्न शुरकाई अल्लज़ीना कुन्तुम तज़अमून क़ाल अल्लज़ीना हक़्क़ अलैहिमुल क़ौलु रब्बना हाउलाइ अल्लज़ीना अग़वैनाहुम कमा ग़वैना तबर्रअना इलैका मा कानू इय्याना यअबुदून वक़ील उदዑ शुरकाअकुम फ़दअऊहुम फ़लम यस्तजीबू लहुम वरअउल अज़ाब लौ अन्नहुम कानू यहतदून। वयौम युनादीहिम फ़यक़ूलु माज़ा अजबतुमुल मुरसलीन फ़अमियत अलैहिमुल अन्बाअु यौमइज़िन फ़हुम ला यतसाअलून। फ़अम्मा मन ताब वआमन वअमिल सालिहन फ़असा अन यकून मिनल मुफ़्लिहीन। वरब्बुक यख़्लुक़ु मा यशाअउ वयख्तार मा कान लहुमुल ख़ियरतु सुब्हानल्लाहि व तआला अम्मा युश्रिकून। वरब्बुक यअलमु मा तुकिन्नु सुदूरुहुम वमा युअ्लिनून वहुवल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा लहुल हम्दु फ़िल ऊला वल आख़िरति व लहुल हुक्मु व इलैहि तुरजऊन। क़ुल अरअय्तुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैला सरमदन इला यौमिल क़ियामति मन इलाहुन ग़ैरुल्लाहि यअतीकुम बिज़ियाइन अफ़ला तस्मऊन। क़ुल अरअय्तुम इन जअलल्लाहु अलैकुमुन नहारा सरमदन इला यौमिल क़ियामति मन इलाहुन ग़ैरुल्लाहि यअतीकुम बिलैलिन तस्कुनून फ़ीहि अफ़ला तुबसिरून। वमिन रहमतिही जअल लकुमुल लैला वन्नहारा लितस्कुनू फ़ीहि वलितब्तगू मिन फ़ज़लिही वलअल्लकुम तशकुरून। वयौम युनादीहिम फ़यक़ूलु अय्न शुरकाई अल्लज़ीना कुन्तुम तज़अमून वनज़अना मिन कुल्लि उम्मतिन शहीदन फ़क़ुलना हातू बुरहानकुम फ़अलिमू अन्नल हक़्क़ लिल्लाहि व ज़ल्ल अन्हुम मा कानू यफ़्तरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। रब सुब्हानहु व तआला हिन दुनिया जे जहान में इंसान खे जेको कुझु ॾेई ऐं मारज़ वजूद में बीहारियो आहे, हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं इंसान गौर ऐं अकुल जी अखि करे ॾिसे त अल्लाह ताला जेके हिन जे वजूद में पंहिंजी कुदरत ऐं कारीगरीअ जा शाहकार रखिया आहिनि, उन्हनि जे मट दुनिया सॼी न आहे। ऐं रब सुब्हानहु व तआला इहा एॾी वॾी इनायत ऐं नेमत हर इंसान जे मथां बिना ज़ात पात जी तफ़रीक़, रंग ऐं नस्ल जे फ़र्क़ खां सवाइ ऐं कंहिं बि मज़हब जे फ़र्क़ खां सवाइ ऐं मञण न मञण वारे बाननि में संदेह करण खां सवाइ पंहिंजी कुदरत जो खज़ानो हिन जे मथां लुटायो आहे। जो माण्हू पंहिंजे वजूद खे बि ॾिसे ऐं हिक हिक शइ खणी उन जे मथां जेकॾहिं थोरो गौर फ़िक्र कंदो वञे त हिन जो वजूद कहिड़े मराहिल मां ठही आयो। माउ जे पेट में पाणी जे क़तरे मां वरी उनखे रब सुब्हानहु व तआला शकिल ॾिनी। जॾहिं त अल्लाह ताला हिन जे पैदाइश जो तज़किरो कयो, फरमाई त इंसान तूं उन ज़माने खे यादि कर जॾहिं तोखे असां पाणी जे हिकिड़े क़तरे मां पैदा कयोसीं। माउ जे पेट में 40 ॾींहं ताईं हिकिड़ो रत जो दिॻ थी रहियो। 40 ॾींहंनि खां पोइ उन रत जे दिॻ खे तब्दील करे गोश्त जी बूटीअ में अल्लाह ताला मटायो ऐं वरी 40 ॾींहंनि खां पोइ इन गोश्त जे बूटीअ खे
इंसानी जोड़ जक मूजिब अल्लाह ताला हला पाया जो उनजे जिस्म में ये हला पइजी विया हालांकि उनजी बॉडी मां सम्झा तो 2 इंच जे अंदर अंदर हूंदी ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त एतिरे नंढड़े वजूद में इहे हला सना रखजनि ऐं उन्हनि जा सिरिश्ता क़ाइम रखजनि ऐं इन वजूद खे वरी हिते इन्ही 3 ऊंदाहियुनि में अंदर पाले ऐं इन में रूह विझे हाणे इन में 4 महीननि खां पोइ ज़िंदगी अची वई ऐं हाणे चुरण पुरण लॻो ऐं पोइ इन जी शकिल जोड़ण लॻी उनजा हथ शकिल वठण लॻा पेर शकिल वठी विया चेहरे जी शकिल वाज़े थी वई जिन्स जी शकिल वाज़े थी वई वरी अल्लाह ताला इन जे मथां इन जो शनाख्ती निशान जेको हिन आंगुरनि ते निशान ठहियल आहिनि इहे बि हणी छॾिया सुभान अल्लाह अजीब ये हिकिड़ी फैक्ट्री आहे इंसान ज़ात जी जो दुनिया जे कुट कुछ में उनजी प्रोडक्शन जारी आहे क़िस्मनि क़िस्मनि जा रंगनि रूपनि जा मर्द ऐं मायूं पुट ऐं धीअर पिया था पैदा थियनि उन्हनि मां एॾी हिन कुदरत वारे जी पंहिंजे कंपनी जे मथां गिरफ़्त ऐं गिरफ़्त मज़बूत आहे जो इन दुनिया जे माण्हुनि में जेके थी गुज़रिया जेके मौजूद आहिनि ऐं असांजो ईमान आहे त जेका आईंदी इंसान ज़ात जी बक़ाया पोइ हिते किस तरह हला उन्हनि सभिनी जो निशान हिक जो ॿिए सां नथो मिले एतिरो डिघो तादाद ऐं हिकिड़ी टुकड़ीअ ते इहा डिज़ाइन पर हिकिड़े जी ॿिए सां नथी मिले इहा अल्लाह ताला जे कुदरत जो एहतमाम जो मतां को माण्हू इहो सोचे त असां ईअं ई फितरी तौर ते दुनिया हिकिड़ी हले थी ऐं पोइ पंहिंजे लेखे थी वियासीं इहो सुवाल ई न आहे कंहिं बि सूरत में माण्हू इन क़िस्म जो पंहिंजे दिलि में ख़्याल ऐं शुबो पैदा करे इहो सरासर ग़लति आहे छो त जेका शइ पंहिंजे लेखे थींदी आहे कंहिं बि उसूल ऐं ज़ाब्ते ऐं क़ाइदे में न थींदी आहे जॾहिं कंहिं उसूल ऐं ज़ाब्ते सां का शइ जुड़ंदी आहे त पोइ उनजो उसूल ऐं ज़ाब्तो उनजो तारुफ़ ज़ाहिर कंदो आहे अल्लाह ताला फरमाए त भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना हाउ उनजे शनाख्ती निशान जे ठाहिण ते अल्लाह तो फरमाए त मां ई क़ादिर आहियां मूं सवाइ बि कंहिंखे कुदरत कान्हे को बि माण्हू इहो सोचे त मुंहिंजे वजूद ते मुंहिंजे हुजण ते मुंहिंजी ज़िंदगीअ ते मुंहिंजे मौत ते अल्लाह ताला जो तवजो हूंदो हा माण्हू जेकॾहिं पंहिंजी ज़ात ते क़यास कंदो ऐं अलाह जहिड़ो पाण खे सम्झंदो त पोइ अहिड़ो सुवाल उन वटि अची सघे थो पर पंहिंजे हिन वजूद जे ख़ासियतुनि खे ॾिसी ऐं दुनिया में केतिरी बि तरक़ी थी वञे तॾहिं हिकिड़ी बि उहा ख़ासियत दुनिया वारा इंसान खे ठाहे न ॾेई सघनि एॾे क़ादिर मुतलक जे कुदरत ते जेकॾहिं नज़र रखंदो त पोइ माण्हू में अहिड़े क़िस्म जी का बि उलझन न अचणु खपे त आया मां अलाह जे हिन कारखाने में गुम थी सघंदुमि इहो अल्लाह ताला हिकु नंबर कई दफ़ा क़ुर में फरमायो त इंसान इहा भुल तोखे कॾहिं बि न हुजे त तूं असां खां को रहिजी वेंदी हा धण बकरे जो वॾो थी वेंदो आहे मालिक जो पोइ न संभाले सघंदो आहे जो समझ जे तादाद में हुनजा जानवर थी वेंदा आहिनि या उठ हुजनि
या अहिड़े क़िस्म जूं शयूं पोइ घणे तइदाद खे माण्हू न संभाले सघे, पोइ कुझु जग में रहिजी वञनि। इहो माण्हूअ खां थी सघे थो, पर जंहिं इंसान खे पैदा कयो आहे उन ख़ालिक खां ईअं न थी सघंदो। इन जे इल्म जी इहा ख़ासियत आहे। तंहिंजे करे हुनखे अलाह थो चइजे, तंहिंजे करे उनखे क़ादिर थो चइजे, तंहिंजे करे उनखे क़ादिर मुतलक थो चइजे, तंहिंजे करे उनखे पूरी काइनात जो मालिक थो चइजे। उन जे ख़ासियतुनि मां इहा आहे त दुनिया जो जहान फना थींदो, रब जे ज़ात खे फना न ईंदी। ऐं जेके बि इंसान में ज़रूरतूं, हाजतूं, कमज़ोरियूं, क़ुसूर, कोताहियूं, सलाहियतूं आहिनि, अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात इन्हनि सभिनीनि खां बुलंद ऐं बाला आहे। जो कंहिं बि इन शइ जे मथां को माण्हू हथ रखे, रब सुब्हानहू व तआला जी इन्हनि नुक़्सनि, इन्हनि क़ुसूरनि, इन्हनि कोताहियुनि जो ज़ात मथे आहे। इन ज़ात खे चइबो आहे अल्लाह। इहो रब थो फरमाए त इंसान तूं मुंहिंजे हिन कारखाने जो हिकिड़ो अहिड़ो पुर्ज़ो आहे जंहिंखे अहम पुर्ज़ो चइजे, इंतहाई क़ीमती मख़लूक। रब ताला तो जहिड़ा जानदार इलाही पैदा कया, पर उन्हनि खे का अहमियत न ॾिनई। उन्हनि खे हिकिड़े मख़सूस दायरे ऐं सर्किट में ज़िंदगी गुज़ारण जी हैसियत ॾिनई। केतिरो बि ज़ोर ॾियनि त उन पंहिंजे सर्किट मां न निकिरी सघंदा। जानवर तव्हांजे आॻु आहिनि, हर को पंहिंजे मदार में बंदि आहे, उन खां ॿाहिरि नथो निकिरे। पर इंसान ई हिकिड़ो आहे जो उन में इहा सलाहियत आहे त जेकॾहिं पंहिंजी असुली हैसियत ते अचणु चाहे त आला मक़ाम ते पहुची सघे थो, पर जेकॾहिं पंहिंजी हैसियत मां छॾे टोड़े ऐं निकिरे त पोइ हीअ दुनिया इंसाननि सां भरियल आहे। हर माण्हू पंहिंजो ख़्याल थो रखे, पंहिंजो फिक्र थो रखे, पंहिंजो फ़िरक़ो थो रखे, पंहिंजी सोच थो रखे, पंहिंजो दीन थो रखे ऐं पंहिंजो पाण खे एतिरो आज़ाद थो सम्झे जो पंहिंजे मथां कंहिंजो बि ज़ोर ऐं हुकूमत तस्लीम नथो करे। अल्लाह वहदहू ला शरीक लहू अहिड़े छॾियल इंसान खे पंहिंजी वही इलाही जे तालीम जे ज़रिए हुनजे अकुल जे सिरिश्ते सां जेका हुन में सलाहियत रखी अथई, अल्लाह ॻाल्हाए थो ऐं ॻाल्हाइण जी शकिल इंसान ज़ात जी अशरफुल मखलूक़ात, इन जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुनखे रब सुब्हानहू व तआला चूंडियो ऐं उन जी चूंड करण जी इहा बि अल्लाह जी कुदरत जी हिकिड़ी निशानी आहे। रब सुब्हानहू व तआला नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके असांजा साईं सरदार आहिनि, उन्हनि खे उन वक़्तु चूंडियो हुयो जॾहिं अञा आदम अलैहिस्सलाम जो वजूद पंहिंजे तख़लीक़ ऐं तामीर जे मरहलनि में ऐं प्रोसेस में गुज़रे पियो। फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माइ व तीन। फरमायो त अल्लाह ताला मूंखे उन वक़्तु नबी मुक़रर कयो हो जो अञा आदम जी मिटी अलॻि ऐं पाणी अलॻि पियो। प्रोग्राम एॾो ॾिघो हो अल्लाह ताला जो, ऐं इन प्रोग्राम खे हलाइण जे लाइ आदम अलैहिस्सलाम आयो, उन जी औलाद थी नूह अलैहिस्सलाम आयो, उन जो ज़मानो गुज़रियो। उन खां पोइ अलाए केतिरा नबी रसूल आया, उम्मतूं आयूं, क़ौमूं आयूं, मरहला आया, ज़माना गुज़रिया। हलंदे 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 आख़िर में जॾहिं नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया त उन महिमान ख़ास जे अचण खां 2-3 साल अॻु में अल्लाह ताला पंहिंजे किताब तौरात में नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बतौर ख़ातमुन नबी ऐलान कयो ऐं उन्हनि जो शरफ़, शान, इज़त, मर्तबो ऐं मक़ाम सभिनी नबियनि खां मथे ॿुधायो। ऐं अञा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केतिरे ज़माने खां पोइ अचना आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो उन खां 2-3 साल पोइ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पोइ उनखे अल्लाह ताला जेको इंजील किताब ॾिनो उन में बि नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ख़ातमुन नबीन जो तज़किरो कयो। ऐं उन खां पोइ तक़रीबन 450 या 500 साल जे विच में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला मबूस फरमायो ऐं मके मुकरम जे ज़मीन में अल्लाह जे रसूल सोना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे ऐलान सां बराजमान थिया। इन प्रोग्राम जी तस्दीक ऐं ताईद में यहूदी पंहिंजे ख़िते ऐं इलाइक़े मां निकिरी निशानी तौरात मां पढ़ी त नबी आख़िर ज़मान फारान जे चोटिन मां ईंदो ऐं अहिड़े इलाइक़े में हिजरत करे अची रहंदो जंहिंजा पथर ॻाढ़ा ऐं कारा हूंदा ऐं उहो मुल्क खजनि वारो हूंदो। सर्वे कंदा जाचींदा जाचींदा अचे उन वक़्त में इहो यथरब जो इलाइक़ो, उन में अचे यथरब जे इलाइक़े में उन मर्कज़ खां तक़रीबन थोरो ॾखण ऐं ओभर जे कुंड ते अचे आबाद थिया ऐं उन्हनि खे तक़रीबन 300-400 साल ते आबाद थींदे थी विया, छो त इंजील जी तस्दीक ते उहे हिकदमि हलिया आया आहिनि। ऐं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला उथारियो त उन वक़्तु इन ख़िते में जेको हींअर असां मको मुकरमा ऐं मदीने मुनव्वर जो ख़ितो चऊं था, अरब क़ौम तालीम खां वांदी जहालत जो ज़मानो हो। यहूदी पढ़ियल लिखियल ख़ानदान हुया, यहूदी ऐं ईसाई, ऐं इलाइक़े में उन्हनि जी मोतबर हैसियत हुई तालीम जे करे। उन्हनि माण्हुनि खे इहो पियो ॿुधायो त आख़िर ज़मान नबी हिन ख़िते में ईंदो ऐं अल्लाह ताला जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मके मुकरमा नबूवत जो ऐलान करायो त फरमाईं फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बिह, इन वक़्त ताईं यहूदी जी अंदरूनी हैसियत पंहिंजे दीनी बलबोते ते ऐं जेका अणपढ़ी ऐं जाहिल क़ौम में हिन जी हैसियत ऐं मक़ाम हुयो अॻुवाणीअ जे करे अहिड़ी थी वई हुई जो इन्हे पंहिंजे उहिदे मनसब ऐं सीट तां उहे लहण न पिया चाहिनि। जॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला अरब ख़ानदान मां उथारियो ऐं यहूदी बनी इसराइल ख़ानदान हो, इसहाक अलैहिस्सलाम जी औलाद ऐं हे इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद। पोइ अल्लाह ताला फरमायो त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो त ॼाणी वाणी सुञाणे ऐं उनजो इनकार करे विया। इहो हिकिड़ो धक आहे वॾो जेको माण्हू पंहिंजी अदा इज़त नफ्स खे एतिरो प्यारो करे जो आयो बि मुल्क छॾे दीन इलाही जे लाइ आहे, पर पोइ जॾहिं दीन इलाही हुनजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे ख़िलाफ़ थो अचे त उनजे टकर में ऐं मुक़ाबले में थी बीही थो रहे। पोइ अल्लाह तो फरमाए त फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बिह, नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे प्रोग्राम समेत जॾहिं आया त ॾिठो सुञातो, अल्लाह तो फरमाए त सुञाणण खां पोइ इनकार करण जे करे फलानतुल्लाह अलल काफिरीन, इन्हनि इनकार जो कयो त असां हुनजे मथां लानत हुजे। त अज़ीज़ान गिरामी, इन सबक़ मां असां उम्मत मुस्लिमा खे ही सबक़ विराइणो आहे त अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात गिरामी खे असां पूरी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक सम्झंदासीं ऐं उनजे आख़िरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी ऐं काइनात जो सरदार तस्लीम कंदासीं। इन प्रोग्राम में कख जी बि रदो बदल तस्लीम न कबी, पोइ असांजा ख़्याल अचनि, असांजूं हैसियतूं अचनि, मर्तबा ऐं मक़ाम अचनि, नफ़्सानी ख़्वाहिशात विच में अचनि, इस्लाम इन जो नालो आहे त उन्हनि सभिनीनि खे अल्लाह जे दीन जे मथां क़ुर्बान करणो आहे। ऐं ईअं ई थियो त इस्लाम जे आमद ते जिन जिन माण्हुनि पंहिंजे इन्हनि सभिनी ख़्वाहिशात खे अल्लाह ताला जे आॾो पंहिंजे कंध समेत सरख में तस्लीम कयो
त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे एतिरो बुलंद कयो जो 15वीं सदीअ में बि अॼु असां मुस्लमान उन्हनि शख़्सियात जो ज़िक्र ख़ैर था कयूं। ऐं जिन उन वक़्त जे कदावर माण्हुनि, वॾे मर्तबे ऐं मक़ाम वारनि ज़ातुनि, हैसियतुनि, ख़िदमतुनि, उहदनि, मनसबनि, सरदारनि जे बावजूद टकर में जो आया त अहिड़ो पाश पाश थिया जो अॼु ताईं उम्मत हीअ उन्हनि जे नाले वठण जे लाइ तयारु आहे। इहे नमूना असांजे रहंदी ज़िंदगीअ में अल्लाह ताला जे फर्मो बरदारीअ जी राह ऐं रस्तो हमवार करण जे लाइ इंतहाई मददगार आहे। त अल्लाह जे निज़ाम ऐं कानून जे आॾो इंसान खे कंधु झुकाइण खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। जे कंधु झुकाए थो त कामयाब आहे, ऐं जे कंधु नथो झुकाए त पोइ इन खां वधीक नाकाम को बि कोन्हे। छो त अल्लाह तो फरमाए थो फितरत अल्लाह लती फतर अन्नास अलैहा, अल्लाह जो हिकिड़ो उसूल ऐं तरीक़ो आहे जंहिं ते ख़ल्क़ खे पैदा कयो अथई। ला तब्दील लिखल्क़िल्लाह, अल्लाह जे हिन तख़लीक़ में का तब्दील न अचणी आहे, अल्लाह जे उसूलनि ऐं कानूननि में का तब्दील न अचणी आहे। पोइ रब जे उसूलनि ऐं कानूननि ऐं फितरत जे उसूलनि खे मञण खां सवाइ इंसान खे ॿियो को दग न आहे। पोइ फरमाई त मने तदाफ़ इनमा यक़्तदी लिनफ़्सिही, जेको मञी अल्लाह जे रस जे पोयां हलंदो यकीन ॼाणियो त कामयाबी उन जी मंज़िल थींदी। वमन ज़ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा, पर जेको माण्हू इन खां भुलिजी ॿिए पासे ॾे हली वेंदो त पोइ इहा सॼी भुल पंहिंजी ई थी वेंदसि। अबा हितां जो असां निकिरूं ऐं असांखे हैदराबाद ऐं कराची ताईं रोड ते बार बार बोर्ड नज़र अचनि, फ़ासिला नज़र अचनि, रुख ऐं पासनि वठण जे लाइ तीरनि जा निशान नज़र अचनि, ऐं उहे अहिड़ा जो कमज़ोर नज़र वारे माण्हू खे ॾिसण में अचनि त चङो भलो सिहतमंद सियाणो सेबतो पढ़ियो लिखियो इंसान जे उन्हनि खे नज़र अंदाज़ करे ऐं रस्तो मटाए वञे त पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, सवाल ई पैदा नथो थिए। त पोइ जॾहिं अल्लाह जो क़ुर फरमाई त हे क़ुर तिबयान लिकुल्लि शै, हिन क़ुर ते हथ रखो, हर ज़माने में हर क़िस्म जो बयान तव्हांखे अल्लाह जे क़ुर में मिलंदो। जॾहिं आयो त अॼु खां 1450 साल पहिरियों जो ज़मानो हो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। उन वक़्त जो जंहिंखे तव्हां इंतहाई पसमानदो ज़मानो चवंदव, उन्हनि खे बहितरीन हिदायती राह ते वठण वारो एक अल्लाह जो क़ुर। ऐं अॼु जे हालात खे असां पंहिंजे ख़्याल में इंतहाई तरक्की याफ़्ता ज़मानो था चऊं, पर अॼु जो हिन क़ुर खे तव्हां पढ़ी ॾिसो त पूरो तव्हांजे माहौल ते 100% ईअं फिट आहे। इहा अल्लाह जे कलाम जी ख़ासियत आहे। छो त जेको रब सुब्हानहु व तआला जो इल्म ऐं क़ुदरत आहे, जंहिंसां हिन दुनिया खे बणायो ऐं जोड़ियो आहे, ऐं जंहिंजी फितरत ऐं उसूल में ऐं मॉडल में का तब्दीली न अचणी आहे, त रब ताला उन जे लाइ किताब अहिड़ो ॾिनो जंहिंमें का तब्दीली न अचणी आहे। तॾहिं फरमाई त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, हे क़ुर असां नाज़िल कयो आहे ऐं इन जी हिफ़ाज़त असां कंदा रहंदासीं। नाज़िल बि कयो अथई, हिफ़ाज़त बि कंदो रहंदो अल्लाह पाक। छो त जेकॾहिं दुनिया जे हवाले करे हथ कॾहिं हिफ़ाज़त थींदी कॾहिं न थींदी, पर रब फरमायो त ला यअतीहि बातिल मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फ़िहि, न कूड़ क़ुर जे अॻियां अची सघंदो न पोयां अची सघंदो, जो इन खे अल्लाह ताला जी हिफ़ाज़त हर शइ में हासिल आहे। ऐं नतीजो इहो थो थिए त इन हाज़ल क़ुर यहदी लिल्लती हिय अक़वम, हिन उम्मत मुस्लिमा मां जेको जेको हिन क़ुर मजीद जी दस ते हलंदो वेंदो त अल्लाह उनखे बहितरीन दस ॾींदो, ऐं उन वेसा करण वारे खे ऐं उन रस्ते ते हलण वारे खे वयुबशिरुल मोमिनीन, इन वेसा करण ऐं ईमान रखण वारे माण्हू खे अल्लाह मुबारक थो ॾे त रब तुंहिंजे इन कावश इन मेहनत जो तूं क़ुर ते हलियो आहे, तो अल्लाह वहदहु ला शरीक लहू खे पंहिंजो मालिक करे मञियो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो करे अॻवान करे मञियो थी, तॾहिं तो क़ुर खे मञियो आहे। रब तो फरमाए त तुंहिंजे लाइ असां वटि बहितरीन मज़दूरी तयार आहे। मां अर्ज़ कयां त हिते माण्हू ॾिहाड़ी पूरी कंदो आहे, मज़दूर शाम जो मज़दूरी मिलंदी आहे। महीनो जॾहिं पूरो कंदो आहे को महीने वारो मुलाज़िम त उनखे महीने ते पघार मिलंदी आहे। ऐं फ़सुल लही जॾहिं तयारु थींदो आहे त हारी ऐं कुर्मीअ खे तॾहिं मज़दूरी मिलंदी आहे। पोइ फ़सुल महीने जो बि थी सघे थो, ॿिनि जो बि थी सघे थो, 6 जो बि थी सघे थो, अञा वधीक बि थी सघे थो। त अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो तव्हां सां मामिलो हिन ज़िंदगीअ जो आहे त हीअ ज़िंदगी तव्हां अल्लाह जे नाले ते, रब ताला जी रज़ा ते, उन जे रसूल सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते गुज़ारियो। त अल्लाह तो फरमाए त जॾहिं ज़िंदगीअ जो इख़्तिताम थींदो
त बंदा दुनिया जे हिन जहान में माण्हू दुनिया खे केतिरी बि अहमियत ॾे, दुनिया में हिते पंहिंजे लाइ महल ठाहे, माड़ियूं ठाहे, जायूं ठाहे, मिल्कियतूं जमा करे, वॾा पंहिंजा हिते मर्तबा ऐं मक़ाम ठाहे, उहिदा ऐं मनसब हासिल करे, पर मौत हिकिड़ो अहिड़े झटके जो नालो आहे जो इन्हनि हिक झटके सां उन मूं कढी ईअं ॿाहिरि कंदुसि जीअं तव्हां वार जीअं अटे मोजो कढो त अटे जी ज़री बि वार खे न लॻंदी आहे। ईअं हिन दुनिया जे कंहिं बि असबाब ऐं सामान जे चिमड़ण खां सवाइ माण्हू खे खणी मौत ॿाहिरि उन प्लेटफॉर्म ते रखंदो जिथे ही आख़िरत में वञण जे लाइ तयार, ऐं दुनिया जी का ताक़त हिनखे न रोके सघंदी। एॾो जबरी फ़ैसिलो आहे अलाह जो। अज़ीज़ान गिरामी, अञा जेकॾहिं माण्हू इन प्रोग्राम खे न मञे त पोइ ॿुधायो त कहिड़े ॾींहुं मञींदो, छाखे मञींदो? एॾी हिकिड़ी ठोस हक़ीक़त खे जेकॾहिं न मञे, हीअ असां वटि बिजली जूं लाइनूं थो घुरनि, पावर जा पोल लॻा पिया आहिनि, हिकिड़े ते लिखियल आहे 220 वोल्ट, ॿिए ते लिखियल आहे 11,000 वोल्ट। ॿिन्हिनि जे लाइ असांखे इंजीनियर ऐं माहिरनि ॿुधायो आहे त हिन ते हथु हणंदो त बचण जो इम्कान आहे, पर मरण जो घणो इम्कान आहे। पर जेकॾहिं वॾी लाइन में जेकॾहिं हाई टेंशन में हथु हणंदो त पोइ बचण जो को इम्कान कोन्हे, मौत यकीनी आहे। पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते असांखे एतबार आहे ऐं इन्हनि में सुवाल ई पैदा न आहे जो असां ग़लती कयूं, पोइ अलाह सुब्हानहू व तआला जी ॻाल्हि त हिननि सभिनीनि खां वधीक सची आहे, पोइ हिन ते मुस्लमान छो एतबार कोन थो करे? माण्हू चवंदो मां एतबार थो कयां, जॾहिं एतबार करे थो त पोइ अमली ज़िंदगी में हिन क़ुर खां मुस्लमान पोइते छो आहे? अमली ज़िंदगी में मुस्लमान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवी खां पोइते छो आहे? छो त अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे मां तव्हांजो रहबर ऐं ग़ुलाम कयो आहे, फरमाए त इहो तमाम अंबिया जी जमात जो सरदार आहे। हिन उम्मतुनि जा सरदार नबी, जॾहिं नबीअ जी जमात जमा कईसीं त उन जमात जा सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾी वॾी अज़मत ऐं शान वारो नबी आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला, अल्लाह ताला रसूल खे पोयों तनवीन ॾियारी आहे। रसूल रब तो फरमाए त मां इंसान ज़ात ते एहसान कयो, मोमिननि ते एहसान कयो जो मां उन्हनि ॾे रसूल मोकिलिया। रसूलनि उन्हनि जे मथां जॾहिं रसूल ते लाम ते तनवीन थी अचे त इन तनवीन जो माना ऐं मक़सद अरबी ग्रामर मां सम्झी सघिजे थो त रसूल इहा तनवीन आहे तहज़ीम जी। तहज़ीम केॾी? इहा तहज़ीम ॾिनी आहे अल्लाह, इन रसूल जी अज़मत ऐं केॾी वॾी आहे जो दुनिया में केरु नथो ॼाणे सघे, पोइ अल्लाह बि ॼाणे थो इहो कहिड़ो अज़ीम रसूल आहे। एॾो वॾो रसूल अल्लाह फरमाए मां मोकिलियो तव्हांजे मथां, उहो तव्हांखे क़ुर पढ़ी ॿुधाईंदो, उहो तव्हांखे क़ुर जो तज़कियो ऐं पाकाई ॿुधाईंदो ऐं क़ुर जी हिकमत ऐं दानाई ॿुधाईंदो। जे हीअ इंसान लियुख़रिजहुम मिन ज़ुलुमात इलन नूर, उन्हनि खे जहालत जे अंधेरे मां कढी हिदायत ऐं नूर जे रोशनी जे रस्ते ते वठी हली। जहालत चाहे ऐं हिदायत चाहे, असां त अॼु जंहिं ज़िंदगीअ में हलूं था, ख़ासि तौर ते तरक़ी याफ़्ता शहर ऐं जिन में घणो तहज़ीब तमदुन पंहिंजे ख़्याल में वधी पियो आहे, ऐं उन्हनि खे ॾिसूं था त जॾहिं अल्लाह ताला असां वटि हे क़ुर मजीद इंतिहाई तालीम जो किताब करे मोकिलियो आहे, इन खे जॾहिं असां दुनिया जे हिन जहान में ॾिसूं था त जेके क़ौमूं पाण खे तहज़ीब ऐं तरक़ी याफ़्ता चवनि थियूं, हिन अल्लाह जे क़ुर जे काफ़ खां बि बेख़बर आहिनि ऐं पाण खे तहज़ीब ऐं तरक़ी वारो था कोठनि। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तो फरमाए त तव्हांजी का हैसियत कान्हे। तव्हां खां अॻ में अहिड़ियूं क़ौमूं गुज़रियूं आहिनि जिन खे तव्हां खां ताक़त बि घणी हुई, जिन खां तव्हांखे अकुल बि घणो हो, सम्झ बि घणी हुई, पर उन्हनि जी सम्झ इहा जॾहिं कमु न करे सघी जो उहे अल्लाह जे आॾो कदु झुकाइनि, रब खे पंहिंजो रब तस्लीम कनि, उन जे तालीमी प्रोग्राम खे पंहिंजो तालीमी प्रोग्राम वठनि ऐं उन जे अमली ॾस खे पंहिंजी अमली ज़िंदगीअ जो सबक़ वठी ऐं उन ते हलनि, नतीजो थियो त फदम्मरनाहा तदबीरा। हर अहिड़ी क़ौम जेका इलाही प्रोग्राम जे टकर में ईंदी वई, हलाक थींदी वई, ईंदी वई, हलाक थींदी वई। अल्लाह तो फरमाए तिल्क बुयूतुहुम खावियतुन लम तुस्कन मिन बाद इल्ला क़लीला, कई घर, कई ॻोठ, कई इलाइक़ा अॼु ताईं हुन जा ख़ाली पिया अथव। काथे काथे को घर ॿ घर आबाद थिया आहिनि थिया आहिनि, पर हज़ार साल गुज़रण जे बावजूद उहे इलाइक़ा गैर आबाद जो गैर पिया आहिनि, गैर आबाद पिया आहिनि। साईं हिन जो क़सूर फरमाई त अल्लाह जे प्रोग्राम सां टकर। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी, असां वटि इंतिहाई में आख़िरी प्रोग्राम आहे। हिन जी तक़ाज़ा इहा आहे त मुस्लमान खे हीअ किताब पढ़णो आहे कामयाबीअ जे लाइ। मां तव्हांखे हिकिड़ी हदीस शरीफ़ ॿुधाईंदुमि त क़यामत जो ॾींहुं इंसान जे मौत खां पोइ अचिणो आहे। माण्हू केतिरा क़यामत खे मञनि था, केतिरा नथा मञनि।
जेकॾहिं को माण्हू सुबुह थियण खे न मञे त अया उन जे न मञण जे करे राति खां पोइ सुबुह